अल्लाह सही के त बाना प्यारा थव तरी मालिक सही कुरान पाक में बयान कयो त माखे बाना प्यारा हने उते लफ्ज़ बयान कंदे फरमाई त अल्लाहु लतीफुम बिइबादिही यरज़ुक़ु मन यशा व हुवल क़वियुल अज़ीज़। माखे बाना प्यारा हन कौड़ा कोन्हनि की पर बाना अचन अल्लाह जे दरवाजे ते सॾन पंहिंजे मालिक अल्लाह खे अचूं अल्लाह जे दरवाजे ते सॼूं पंहिंजे मालिक अल्लाह खे अल्लाह जे तरफ़ां जीव जीव थींदव अल्लाह जे तरफ़ां ग़लति आवाज़ न ईंदो ॿेली अल्लाह जे दरवाजे ते अचो पढ़ो अल्लाह साईं जूं निमाज़ां। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मैदान करबला में तीरन जे वसकार में ऐं तलवार जे साए में हकल करे अचे तो शिमिर एक मिनट बीह त मां अल्लाह जी निमाज़ पढ़ां मता क़यामत ॾींहुं नानो रसूलुल्लाह मेणो ॾे त मैदान करबला में तू अल्लाह जी निमाज़ छॾे आयो आहे। मैदान करबला में निमाज़ न छॾनि तव्हां असांखे वरी अलाए कहिड़ो अञा ॾुखियाई वारो वक़्तु मिलियो आहे वरदासीं बहाना कंदा कंदा न बहाना मौलवी साहब जो कंहिंखे चवंदो आहे निमाज़ पढ़ 20 ॻाल्हियूं अहिड़ियूं करे वेंदुसि जो वरी ज़ुबान सां चवे ई न हीअ मजबूरी आहे हीअ मजबूरी। क़ुरान भी बयान करे थो क़यामत जो ॾींहुं थींदो माण्हू मजबूरियूं बयान कंदा पंहिंजा सबब पेश कंदा पर मालिक जे तरफ़ां ऐलान थींदो खुदा जो क़ुरान चए थो हाज़ा यौम ला यंतिक़ून वला युज़नु लहुम फयअतज़िरून वैलुन यौमइज़िन लिल मुकज़्ज़िबीन। क़यामत ॾींहुं ज़ुबान ते मोहर लगी वेंदी बहाना कोन क़बूल कयो वेंदो ॿेली बहाना न कयो अल्लाह जी निमाज़ पढ़ो। हज़रत हुसैन साईं जॾहिं शिमिर खे इहे लफ़्ज़ चया हिकु मिंट बि मां अल्लाह जी निमाज़ पढ़ां त शिमिर चवणु लॻो वुज़ू कबो आहे पाणीअ सां पाणी पीअण खां कोन ई तुंहिंजा बच्चा बि प्यासा केतिरा शहीद थी विया थी पीअण खां पाणी कोन ई वुज़ू कीअं कंदे पाणी काॾों आणींदे त निमाज़ पढ़ंदे। हज़रत हुसैन साईं फरमान था शिमिर ॻाल्हि ॿुध मां क़ुरान जो कारी आहियां क़ुरान जो हाफ़िज़ आहियां ॻाल्हि ॿुध रब क़ुरान में चयो आहे त फलम तजिदू माअन फतयम्ममू सईदन तय्यबा रब चवे थो तव्हांखे पाणी न मिले मिट्टी सां तयम्मम करे भी अल्लाह जी निमाज़ मूंखे अदा करणी आहे। ॿेली निमा हुसैनी सॾायो था त निमाज़ी थी बांग मिले जीव जीव करे अचो अल्लाह जे तरफ़ां बि जीव थी वियो। बाक़ी जेके अल्लाह जे रस्ते में शहीद थी विया क़ुरान फ़ैसिलो कयो आहे तूं असां फ़ैसिला कयूं कोन मनबा पुछूं अल्लाह साईं जे क़ुरान खां साईं जेके तुंहिंजे रस्ते में शहीद थी आया तुंहिंजे दीन ते शहीद थी आया खुदा जो क़ुरान चए थो फला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून। क़ुरान चए थो जेके मुंहिंजे रस्ते में शहीद थी आया आहिनि उनखे मोल न चवंदा कयो बल अहयाउन उहे ज़िंद अथव मां रब वटि वेठा था रिज़्क़ खाइनि चओ सभई शहीद ज़िंद आहिनि चओ सभई शहीद ज़िंद आहिनि। क़ुरान लफ़्ज़ चए थो इंद रब्बिहिम युरज़क़ून अञा ॿी आयत में हीअं क़ुरान पाक सम्झायो खुदा जो क़ुरान चए थो वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। जेके मुंहिंजे रस्ते में शहीद थी आया उन्हनि खे चवण त न पर अहिड़ो गुमान बि न कंदा कयो ख्याल भी न कंदा कयो त इहे मोल आहिनि बल अहयाउन इहे ज़िंद आहिनि इंद रब्बिहिम युरज़क़ून मां रब वटि वेठा था रिज़्क़ खाइनि। चओ शहीद ज़िंद आहिनि चओ शहीद ज़िंद आहिनि अल्लाह वटि रिज़्क़ वेठा था खाइनि। यादि रखो हमेशह रब खां दुआ घुरदा कयो
अल्लाह से मौत दे तो शहादत वारो मौत अब मरणो तो हर हाल में आ तू मने भी चवे भी न चवे भी मरणो जरूर थो रब को मौत घुरो हमेशा शहादत वारो छो त अल्लाह से जेको शहादत में मज़ो रखियो आ न जन्नत में बेड़ो मज़ो कोने नबी सही फरमान था शहीद के जन्नत में चयो वेंदो केड़ी शे जी जरूरत थी शहीद ये चवंदो अल्लाह माके वापस दुनिया ले मोटा छाजे करे मां शहीद थी अचा हे जन्नत में बेड़ो मज़ो ही को नहीं चे साईं माके जेको शहादत वारे वक्त में मज़ो आयो तुझे जन्नत में मज़ो ही कोन थो अचे नबी सही भी या दुआ घुरी अल्लाह वदितो मां हिन गाल के प्यारो तो समझा अल्लाह जे रस्ते में मां शहीद थिया सुम उक्तल सुम होया वरी जिंदा के वने वरी शहीद थिया शहादत वारे मौत जी हमेशा रब को तमन्ना कंदा कयो अल्लाह सही सभी के कुरान पाक ते अमल करण जी तौफीक अता फरमाए जिन असांजे दोस्तन मोहतरम बेचारे इतबार साहब जी मेहनत बेन जी मेहनत अल्लाह से कबूल मंजूर फरमाए काफ़ी देर सुबह को वठी गर्मी में तव्हां भी वेही अल्लाह जो कुरान ॿुधो आहे अल्लाह अव्हां जे ॿुधण खे ऐं उलमा कराम खे ॿुधायो उनजो ॿुधण क़बूल फरमाए ऐं जिन दोस्तनि ये मेहनत कई अल्लाह उनजी मेहनत खे क़बूल फरमाए व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।